ओम साईं राम। गुल 25। भगत दामू अन्ना जा सौदा रद्द करणु। भगत दामू अन्ना खे हिकु मित्र लिखी मोकिलियो त मां तोसां भाईवार थी कपह जो सौदो करणु चाहियां थो, जंहिंमें 2 लख रुपयनि जो फ़ाइदो आहे ऐं दलाल चवे थो सौदो ॾाढो सुठो आहे, जंहिंमें नुक़सानु पवण जो को बि इम्कान कोन्हे। तंहिं करे हीउ सोनो वझु हथ मां वञाइणु न खपे। ख़त पढ़ी दामू दिलि में गणकत करणु लॻो, पर 2 लखनि रुपयनि जे वॾे सौदे करण जी हिमत न पई थिएसि। इन करे बम्बई मां ख़त श्यामा खे लिखी मोकिलियईं ऐं बाबाजन खे अहवालु ॿुधाए पोइ संदसि सलाह वठी मोकल ॾे त हीउ सौदो मां कयां या न। श्यामा ख़त खे मंझंदि जो बाबाजन जे अॻियां वञी रखियो ऐं खेसि ॿुधायो त दामू अन्ना 2 लखनि रुपयनि जो सौदे करण लाइ अव्हांजी सलाह चाहे थो ऐं सौदो कजे या न। बाबाजन फरमायो त मां सम्झां थो दामू अञा आसमान में उॾामण थो चाहे। जेको खेसि आहे तंहिं मां खेसि संतोष नथो अचे। चङो भला ख़त मूंखे पढ़ी ॿुधाए। श्यामा चयो जेको हींअर फरमायो उहो ई ख़त में लिखियलु आहे, पर बाबाजन चयसि तूं मूंखे ख़त चङी तरह पढ़ी ॿुधाए। ख़त ॿुधी बाबा चयो मूंखे त ईअं थो लॻे त सेठ दामू शायदि पागल थी पियो आहे। खेसि लिखी मोकिल त तो वटि घर में का बि कमी केनी न आहे, तोखे संतोष धारे उन मां ई गुज़रान करणु खपे ऐं लखनि जे चकर में पवणु न घुरिजे। बहितर आहे त बाबा सां रूबरू अची मिलो। श्यामा जे जवाबु मिलण ते दामूअ जे आशाउनि जो किलो ॾही अची पटि पियो ऐं श्यामा जे सलाह ते यकदमि शिरडी में अची बाबा जो दर्शन करे संदसि पेर दॿाइणु लॻो। दिलि में सोचे आयो हो त 2 लखनि जे सौदे में बाबा जी जो बि हिसो रखंदुसि, पर खेसि हिमत न पई थिए जो इहा ॻाल्हि बाबा सां शुरू करियां। पर अंतर्यामी बाबा जन संदसि अंदरि परोड़े पाण ई चयो त बापू मां पाण खे इन्हनि संसारी झंझट में फासाइणु नथो चाहियां। अञा इहो ॿुधी 2 लखनि जे कपह जे सौदे जो ख़्यालु लाहे छॾियो ऐं बचा थी वियुसि। पोइ वरी अनाज कणिक चांवर वग़ैरह जे सौदनि करण जो वीचार दिलि में आयुसि त बाबाजन चयसि त रुपए जा 5 सेर ख़रीद करे 7 सेर में विकिणे सघंदे छा। तॾहिं यकदमि ॾिजी वियो ऐं ख़्यालु लाहे छॾियईं। बाबाजन जी भविष्यवाणी सची निकिती। अनाज वग़ैरह जा अघु 2 महीना चढ़ंदा विया, पर पोइ लही अची पटि पिया। जिन बि फ़ाइदे जे ख़्याल खां अनाज वठी सौगो कयो हो तिन खे नुक़सानु सहणो पियो। मतिलबु त दामू अन्ना खे उन मुसीबत खां पाण बाबाजन बचाए वरितो। उन्हनि 2 ॻाल्हियुनि बैदि दामू अन्ना जो विश्वास बाबाजन में एतिरो वधियो जो हयाती भर संदन पको भक्त बणिजी वियो। अंबनि जे लीला रस्ते संतान जो वर ॾियणु। हिकु भेरे गोवा मां हिकु प्रेमीअ 300 अंबनि जो पार्सल श्यामा जे नाले शिरडी में मोकिलियो। अंब सभु सलामत निकिता ऐं बाबाजन अंब विरहाइण जो कमु श्यामा ते रखियो, पर उन मां 4 अंब कढी दामू अन्ना लाइ धार करे रखियऊं। दामू अन्ना खे 3 स्त्रियूं हुयूं, पर खेसि संतास कोन हुई। घणेई जोशी पटायईं, पर सभिनी चयसि त तुंहिंजी जनम कुंडली में पापी ग्रह हुअण करे तोखे संतान जो सुख मिलणो न आहे। त बि बाबाजन में हिन जो अटल विश्वास हो ऐं हू पार्सल मिलण खां 2 कलाक पोइ मस्जिद में पूॼा वग़ैरह करण लाइ आयो। बाबाजन खे ॾिसी चयो त माण्हू हिते अंबनि लाइ चकर पिया काटनि, पर हीअ अंब जंहिं दामा जा आहिनि तंहिंखे ॾियो त खाई मरे। मरण अखर ॿुधी दामा दहिलजी वियो ऐं ॼण त छातीअ ते हनुमान जो मदगरु लॻुसि, पर भक्त मालसापति खे सम्झायो त मरण लफ़्ज़ जो अर्थ आहे अहंकार जो नास। तंहिं करे ॾिज न, अंब प्रसाद आशीर्वाद सम्झी वठि। दामू अन्ना उन ते ख़ुशि थी अंब प्रसाद वठण लाइ तयारु थियो त बाबाजन चयसि त हीअ अंब तूं न खाइजे, पर पंहिंजी नंढी स्त्री खे खाराइजे। हिन अंब खाइण खां पोइ हिन खे 4 पुट ऐं 4 धीअरूं पैदा थींदियूं। हीअ आज्ञा पाए मथो टेके अंब वठी अची नंढी स्त्री खे ॾिनई। मतिलबु त बाबाजन जोतषियुनि खे ग़लति साबित करे विधाता खे उल्टो करे बि दामू अन्ना खे संतान जो वर ॾिनो। बाबाजन संगत में बार बार चवंदा हुआ त मूं में पूरन विश्वास रखो। मुंहिंजी धीअ त्यागण खां पोइ बि मुंहिंजी गॾु कयल हाठी जी ठहियल समाधि बि अव्हां सां मूं वांगुरु ई वार्तालाप कंदी रहंदी, आशाउनि जो संदेश पहुचाईंदी रहंदी। इन करे नाराज़ न थिजो, पर यादि रखो त जेको बि मुंहिंजो निरंतर सिमरन कंदा रहंदो
ऐं जिन जो मूं में पूर्ण श्रद्धा हूंदी तिन खे वधीक फ़ाइदो थींदो रहंदो। अंतर्यामी बाबा जिन जा जवाब। हेमाड पंत जो चवणु आहे त हिकु दफ़े मां बाबा जी जे चरण में वेठो हुउसि त मुंहिंजे मन में ॿ सुवाल पैदा थिया त जेके बि माण्हू बाबा जी जो दर्शन करण लाइ शिरडी में अचनि था उन्हनि सभिनी खे लाभ पहुचे थो या न। बाबा जिन जी महासमाधि में लीन थियण बैदि मुंहिंजो आसरो हलियो वेंदो छा, पोइ मुंहिंजो केरु ख़्यालु कंदो। अंदर ई अंदर में मूंखे ॿ जवाब मिलिया। पहिरियों, अंब जे वण में जेतिरो ॿोड़ लॻंदो आहे उहो सभु जे सलामत रहे त उन मां जेकर अणगणिया अंब पैदा थियनि, लेकिन ईअं थींदो आहे छा? ॿोड़ जो घणो हिसो त हवा में लुॾी लुॾी किरी पवंदो आहे, कुझु हिसो फलंदो ऐं फूलंदो आहे जिन मां अंब पैदा थींदा आहिनि, पर उन्हनि मां बि के सख़्तु हवा या तूफ़ान लॻण करे छिणी किरी पवंदा आहिनि, जंहिं करे बाक़ी के थोरा अंब वञी बचंदा आहिनि। जवाब: तूं जॾहिं बि जिते मुंहिंजो स्मरण कंदे मां तोसां अंग अंग अची सहाय थींदुसि। बाबा जिन मूंसां अंग अंग कीअं थिया तंहिंजा परिस्थित में मिसाल आहिनि। पहिरियों, 1910 में मुंहिंजो भाउ मूंखां अलॻि थी वियो ऐं मुंहिंजी भेण गुज़र करे वई ऐं मुंहिंजे घर में पिणु चोरी थी, जंहिं करे पुलिस जांच पड़ताल करे रही हुई। उन्हनि टिनी ॻाल्हियुनि मूंखे ज़रे घटि पागल बणाए छॾियो। भेण जी मृत्यु करे मां दुख विचां रोई अधमुओ थी पियुसि, पर जॾहिं बाबा जी जे चरण ते शरण वञी वरितमि तॾहिं मूंखे मधुर वचन सां धीरज ॾियारे अपा कुलकर्णी जे घर वठी विया, जिते मुंहिंजे मस्तक ते खूब चंदन लॻायो ऐं पूरन पुली प्रसाद खारायो। ॿियो, मुंहिंजे घर जे चोरी में मुंहिंजे स्त्री जी मणियुनि जी सॼी पेती ऐं मंगलसूत्र वग़ैरह चोरी थी विया। मूं बाबा जी तस्वीर अॻियां रोई अरदास कई त ठीकु ॿिए ॾींहुं जेको माण्हू चोरी करे वियो हो उहो मणियुनि जी पेती सलामत वापसि ॾेई वियो ऐं माफ़ी वठी वरितई। ओम साईं राम। गुल पंजियो पूरो थियो।